नमस्कार, जय श्री कृष्ण। माया करिश्मा पेसवाणी है मुझे चैनल कृष्ण कृपा केवलम में तव्हां सभिनीनि जो स्वागत है। तव्हांजो पंहिंजो चैनल जिते तव्हां ॿुधंदा आहियो सिंधी कथाऊं भजन ऐं ॿी जानकारियूं सभु पंहिंजी मिठी ॿोली सिंधी में। अॼु जो वीडियो ठाहिण में मूंखे तमामु घणी ख़ुशी आहे, छो जे लाइ अॼु जे वीडियो जो सब्जेक्ट आहे उहो मुंहिंजो सर्वाधिक प्रिय आहे। अगरि ॾिठो वञे त मुंहिंजो सॼो चैनल ई हुन ते डिपेंड आहे। अॼु मां तव्हांखे ॿुधाइण वारी आहियां हिकु धमाकेदार सेल जे बारे में जो ख़ासि लॻंदी आहे कतीअ जे महीने में, ऐं हिन में घणेई सुठा सुठा ऑफर हूंदा आहिनि भक्तनि लाइ। ऐं इहे ऑफर केरु ॾींदो आहे? असांजा भॻवानु ख़ुदि कन्हैया। त कतीअ महीने जी पूजा विर्त नियम छा आहे, छा कजे, कीअं कजे ऐं कीअं कजे, उहो सभु मां पहिरों ई वीडियो विझी चुकी आहियां, तव्हां ज़रूरु ॾिसजो। ऐं कती में पवण वारा पंहिंजा ॾींहं वार, ॾियारी, धनतेरस, नरक चोॾस, सभई 5 ॾींहंनि जी कथाऊं, गोपाष्टमी, ग्यारस ऐं बीखम जे ॾींहं जी कथाऊं मां पहिरों ई विझी चुकी आहियां, तव्हां ज़रूरु ज़रूरु ॾिसजो। अॼु असां रुगो सिर्फ़ु ॻाल्हाईंदासीं हिन ख़ासि सेल जे बारे में। त पंहिंजे देश जे कुझु भागनि में त कती शुरू थी वई आहे, पर पाण सिंधी चंड खां महीनो मञंदा आहियूं, त अञा असांखे 20 ॾींहं आहिनि तयारी करण लाइ, त असां तयारी करे सघूं था। त ॾिसो, कती जो महीनो भॻवान खे सर्वाधिक प्रिय आहे। भॻवानु कृष्ण ख़ुदि चयो आहे कि महीननि में कती मां आहियां, त हिन करे हिन ॾींहुं विशेष छूट मिलंदी आहे। जीअं त मांग में सनान जो महत्व हूंदो आहे, वैसाख में जलदान जो, उअं ई सेम कतीअ में दीपदान जो महत्व हूंदो आहे। रुगो हिकु ॾीओ ठाकुर जे अॻियां ऐं हिकु ॾीओ तुलसी जे अॻियां ॿारो त तव्हांजा जन्म जा पाप नष्ट थी वेंदा आहिनि। यानी जो बि सभु तीर्थनि में सनानु करण जो फल आहे, दान करण जो फल आहे, हू कार्तिक जे विर्त जो 1 लख जो बि 100वां हिसो बि कोन्हे, ईअं शास्त्रनि में चयो वियो आहे। यानी अगरि तव्हां पूरे साल में कुझु बि वधीक नथा करे सघो त इहो हिकु महीनो तव्हां ज़रूरु ज़रूरु कयो ऐं बदिले में सॼे साल सुख शांति ऐं संतोष में बिताए सघो था। ऐं जो अगरि तव्हांखे प्रेम ऐं श्रद्धा ऐं पूरो विश्वास हुजे पंहिंजे ठाकुर ते, त तव्हांजे लाइ हिकु ॿियो बि सुठो एक्सचेंज ऑफर बि आहे हिन सेल में, कि तव्हां पंहिंजा पुराना दुख कष्ट सभई पंहिंजे भॻवान जे अॻियां अर्पण करे बदिले में नया ऐं ॿीणा टीणा चौगुणा तव्हां सुख वठी सघो था। ॾिसो, दुनिया जी सेल में त धोखो बि हूंदो आहे, पुरानो घटिया माल बि हूंदो आहे ऐं हिन सेल जी हिकु लिमिट हूंदी आहे, पर पंहिंजे कन्हैया जी सेल 100% खरी आहे। तव्हां पाण आज़माए ॾिसो। मां त बिल्कुलु हिन जो पहिरों उदाहरण आहियां। त तव्हां ज़रूरु ज़रूरु कतीअ महीने में पूजा कयो। ॾिसो, अगरि कोई महांगी शइ बिल्कुलु घटि दाम में मिले त केरु फ़ाइदो न खणंदो? असां चवंदासीं केरु चरियो ई हूंदो। त हिन ई तरह कतीअ में जो भॻवान जी तरफ़ां असांखे विशेष छूट मिले थी, अगरि असां हुन जो फ़ाइदो नथा खयूं त उहो असां अभागो ई चवाईंदासीं, अभागा ई हूंदा। ऐं भॻवान जी कृपा चवंदा आहिनि, उहा बि भॻवान जी कृपा सां ई मिलंदी आहे। त तव्हां बि कती महीने जो अचण वारो आहे, तयारी शुरू करे वठो पूरी जोश ऐं श्रद्धा सां। तव्हां कहिड़ो बि हिकु नियम वठी सघो था। ऐं ॿाहिरी भाॼी त बिल्कुलु न खाइबी। सुबुह शाम भॻवान जे अॻियां गांइ जे घी जो ॾीओ ॿारबो ऐं थी सघे त भॻवान जे दामोदर स्वरूप जो तव्हां चित्र रखो। छो लाइ? हिन महीने में भॻवानु दामोदर लीला कई हुई, हिन करे कती जे महीने खे दामोदर महीनो बि चइबो आहे। छो चइबो आहे हुनजो बि मां वीडियो ठाहे चुकी आहियां। भॻवान जी दामोदर लीला जे नाले तां तव्हां ॾिसी सघो था। दामोदर अष्टकम ज़रूरु ज़रूरु पढ़िजे ऐं संकीर्तन कजे। अगरि तव्हांजे घर जे आसे पासे एस्कॉन आहे त तव्हां हिकु दफ़ो कती जे महीने में शाम जो आरती ज़रूरु अटेंड कजो। तव्हांखे सभु ॾिसी करे ॾाढो ॾाढो सुठो लॻंदो ऐं जेतिरो थी सघे जप कजो। त ॿियो न त कहिड़ो हिकु नियम पंहिंजी सुविधा अनुसार तव्हां वठी सघो था। अगरि तव्हांखे आध्यात्मिक किताबूं पढ़ण जो शौक़ु आहे, उहो पढ़ी सघो था। श्रीमद भागवत शुरू करे सघो था ऐं हिकु पंहिंजी जो बि प्रिय वस्तु आहे हुन जो तव्हां त्याग करे सघो था। त इहो जो ख़ासि मौक़ो भॻवानु असांखे ॾिनो आहे, हुन जो फ़ाइदो सभिनीनि खे ज़रूर सां ज़रूरु वठणु घुरिजे। त मूंखे आशा आहे कि तव्हां बि हिन विशेष छूट, विशेष मौक़े जो फ़ाइदो ज़रूरु ज़रूरु वठंदा।
कहिड़ी बि इच्छा रखी तव्हां इहो नियम वठी सघो था। पर मां त चवंदमि प्रभु सां प्रभु खे ई घुरणु खपे, छोला हुननि खे घुरण सां बाक़ी सभु त बाक़ी शयूं लक्ष्मी ऐश्वर्य त हुननि जे पुठियां पुठियां अची वेंदो आहे, जो त जिते श्री हरि नारायण हूंदो आहे हुते ई सभु कुझु हूंदो आहे। ॿिया बि घणेई वीडियो मां हाणे ठाहिण वारी आहियां, छो त ॾियारी अचे थी त घणेई शयूं जा मां वीडियो ठाहींदमि, नवधा भक्ति ऐं ॿिया बि घणेई। त तव्हां इहो जो नियम आहे पाण बि कयो, ॿियनि खे बि उत्साहित कयो, पाण बि दीपदान कयो ऐं ॿिए खां बि दीपदान करायो। ईअं चवंदा आहिनि कि जो दीपदान कंदो आहे कत्ती जे महीने में मंदिर में, भॻवानु हुननि सां प्रसन्न थींदा आहिनि, ऐं जो दीपक जलाए करे ॿियनि खे ॾींदो आहे ॿारनि लाइ, भॻवानु स्वयं हुनजो गुणगान कंदा आहिनि। कत्ती जी महिमा हेतिरी आहे कि हिकु वीडियो में नथी ॿुधाए सघां, त तव्हां उहो वीडियो बि ॾिसजो जंहिंमें मां कत्ती जी पूजा ऐं अर्चना जे बारे में ॿुधायो आहे। त अॼु जो वीडियो इहो ई हो, त तव्हांखे कीअं लॻो मूंखे कमेंट करे ज़रूरु ॿुधाईंदा। ॿियो न त जय श्री कृष्ण लिखंदा। त वरी मिलंदासीं हिकु नए वीडियो नई जानकारी सां, तेसिताईं मोकल थी वठां। जय झूलेलाल, जय श्री कृष्ण।